जय झूलेलाल। मां माया वसंदानी अवां सभिनी जो हार्दिक अभिनंदन थी कयां, स्वागत थी कयां। ही वीडियो मां दादा कन्हैयालाल कामदार जन जे चवण ते ठाहियो आहे, छो जे सेंट्रल सिंधी पंचायत सतना महिला शक्ति जे वाधारे जे लाइ हिकु वॾो कदम खणण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं उहो आहे सेंट्रल सिंधी पंचायत महिला शक्ति संगठन ठाहिण जो फ़ैसिलो। सेंट्रल सिंधी पंचायत महिला शक्ति संगठन में महिलाऊं पंहिंजी सामाजिक निस्वार्थ भावना सां सेवा कार्य कंदियूं ऐं इन जे बाबति हिकु ज़ूम मीटिंग तारीख़ 16 जुलाई 2021 जो शाम जो 5 बजे रखी वई आहे। इन में सभई सदस्य पंहिंजो परिचय ॾींदा, रूबरू थींदा ऐं जेके संचालक आहिनि उहे हिन संगठन जूं छा गतिविधियूं रहंदियूं उन जे बारे में बि अवगत कराईंदा। सदस्य पंहिंजा वीचार बि रखी सघंदा ऐं हिन में अतिथीअ जे रूप में मां बि तव्हां सां गॾु रूबरू थींदसि। त मां तव्हां सभिनी खे निमाणी वेनती थी कयां, हिकु न्योतो थी ॾियां, हिकु निमंत्रण थी ॾियां, प्रार्थना थी कयां त महिरबानी करे तव्हां सभई पंहिंजा सभु कम छॾे करे हिन ज़ूम मीटिंग खे जेका तारीख़ 16 जुलाई 2021 जो शाम जो 5 बजे रखी वई आहे उन में ज़रूर पार्टिसिपेट कंदा ऐं पंहिंजो परिचय ॾींदा, पंहिंजा वीचार रखंदा। जय झूलेलाल। जमालो 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 बाबा जमालो।